बुशरा फिरोज ऑल रेवेन्यू इतिहाद पारां मुख्तियारकार ऐं स्पेशल मैजिस्ट्रेट अब्दुल अज़ीज़ जुनेजो जी सदारत में तालके जे रेवेन्यू मुलाज़मनि जो इजलास थियो, जंहिं में वॾे अंग में मुलाज़मनि शिरकत कई। उन मौक़े ते गॾिजाणी खे ख़िताब कंदे अब्दुल अज़ीज़ जुनेजो चयो त सिंध जे रेवेन्यू मुलाज़मनि सां हर दौर में माठेॾी माउ वारो सलूक कयो पियो वञे। हिकु त पघारूं घटि, ॿियो वरी गाॾियुनि, ऑफिसनि, रिहाइश समेत के बि सहूलियतूं मुहैया न पयूं कयूं वञनि, जेका वॾी ज़्यादती आहे। हुन चयो त पोलियो, इलेक्शन, सफ़ाई, तालीम, एमरजेंसी समेत जिथे भी को वाक़ियो पेश अचे थो, असांखे मोकिलियो वञे थो, पर उन जो को बि एक्स्ट्रा मुआवज़ो नथो ॾिनो वञे। पर हाणे अहिड़े सलूक खे बर्दाश्त न कबो। हाणे हिन जदीद टेक्नोलॉजी वारे दौर में पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ ज़रूर उथारबो ऐं सहूलियतूं न मिलण ताईं ख़ामोश न वेहबो। उन मौक़े ते रेवेन्यू एम्प्लॉइज़ अॻवान ग़ुलाम मुर्तज़ा मशहूरी, ग़ुलाम शबीर लगारी, असिस्टेंट मुख्तियारकार कादिर दादमरी, हुसैन एसराण, बाबर अली लाशारी, वहीद अली लुंड समेत ॿियनि ख़िताब कयो ऐं हैदराबाद बोर्ड ऑफ रेवेन्यू में रिथियल कन्वेंशन में शिरकत लाइ रवाना थी विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।